नाज़रीन, अठटमोरी भरपासे में अटे जो बहिरान वधी वञण खां पोइ दुकाननि ते अटो 60 खां 70 रुपया विकिरो थी रहियो आहे, जे सबबि मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुलाम सरवर ख़ासि कैली जी ही रिपोर्ट। नाज़रीन, अठटमोरी शहर ऐं भरपासे में अटे जो बहिरान वधी वियो आहे। फ़ी किलो अटे जो जेको दुकाननि ते 60 खां 70 रुपया विकिरो थी रहियो आहे। ग़रीब ऐं मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहे। जॾहिं त मिल इंतिज़ामिया ऐं जेके अटे जे चकी मालिकनि खे जेका कोटा सिंध हुकूमत तरफ़ां मिले पई, उहे जेके अटो आहे उहो उन्हनि मां 25 खां 30 कटा जेके ॿुधाया पिया वञनि त स्टॉलनि ते पहुचनि था। बक़ाया जेका कणिक आहे उहा ब्लैक ते ऐं मिल मालिक जेको आहे अटो विकिरो करे रहिया आहिनि ऐं 2400 रुपया मण विकिरो थी रहियो आहे। पर ग़रीब तबिको सख़्तु परेशान आहे। ज़िले इंतिज़ामिया बि ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हितां जे शहरनि सियासी समाजी अॻवाननि मुतालबो कयो आहे त मिल मालिकनि खे जेका कोटा मिले पई उन जी जांच कई वञे ऐं ग़रीब माण्हुनि खे फ़ी मण जेको आहे सरकार तरफ़ां जेको ऐलान कयो आहे 42 रुपया किलो अटो उन ते अमल करायो वञे त जीअं ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाई सघे। कैमरामैन सिंगार ज़ंगेचो सां गॾु गुलाम सरवर ख़ासि कैली, मेहरान टीवी न्यूज़, अठटमोरी।